हमीद साहब शमशेर साहब असां सां ॻाल्हाए रहिया हुआ तव्हां ॿुधो त उन्हनि चयो त मीडिया उहा शइ आहे ऐं सकाफ़त का आम शइ कान्हे जंहिंखे हिकु ॾींहं ते मखसूस करे मल्हायो वञे। मीडिया उहा शइ आहे जेका उनखे माण्हुनि में घणो एक्सपोज़ करे सघे थी। अॼुकल्ह मीडिया जे किरदार खे तव्हां कीअं था ॾिसो पिया? छा ही जेको असां ॾींहुं मल्हाइण वञूं पिया 4 डिसंबर ते उनखे मीडिया पॉज़िटिव वे में माण्हुनि ताईं पहुचाए रही आहे? मीडिया हर इदारा पंहिंजा पंहिंजा पाण ज़िम्मेवार आहिनि। धरती टीवी हमेशह इहो कयो आहे त पंहिंजी ॿोली हिन तहज़ीब हितां जेका असांजी रहणी करणी आहे उथणी वेहणी आहे सकाफ़त जा जेके बि असांजा लाहा चाड़ा पासा आहिनि उन ते पॉज़िटिव हिकिड़ो किरदारु सरजामनो आहे। धरती पंहिंजी हमेशह धरती धड़नि जी ॻाल्हि कई आहे। जेकॾहिं मीडिया में वेही असीं के मुखालिफ़ ग्रुप या ॿिए के चैनल ते वेही तनक़ीद कयूं त उहे हू कनि पिया पंहिंजो ग़लति असांजी रवायतूं पेश कनि था, असांजी ग़लति सकाफ़त पेश कनि था, धावेल कल्चर पेश कनि था, त ख़ुदि इहो असां लाइ बि ख़ुदि बाहिस शर्मिंदगी थिए थो त असीं वरी पंहिंजे सिंधी चैनल्स ॿिए ते वेही आङुरियूं खणूं त उहे जेके ग़लति कम कनि था त ख़ुदि ॿोलीअ सां असांखे हाञा वाक़ई शमशेर वारी ॻाल्हि त असांखे कॾहिं धाड़ेल ॾेखारियो वञे, कॾहिं कंहिं तरीक़े सां असांखे ग़लति पासा ख़ुदि मीडिया जे ज़रिए ॾेखारिया वञनि था। पर धरती धड़ी जेके आहिनि उहे सभु सम्झनि था या जेको असांजो तासुर आहे उहो जेको दुनिया में उहो पॉज़िटिव वञणु खपे। सॼो साल असांखे पंहिंजे मीडिया ते पंहिंजी सकाफ़त ॿोली रहणी करणी तहज़ीब जे हवाले सां उहो सभु सकाफ़त निर्वार पेश करणु खपे जो असांखे अॻिते हली उन ॾींहं मल्हाइण जी का ज़रूरत कोन पइजी थिए। सभई मीडिया गॾिजी सॼो साल पंहिंजी सकाफ़त ॿोलीअ जे हवाले सां पंहिंजा प्रोग्राम पेश कनि, पंहिंजा इदारा जेके कुझु। बिल्कुलु हमीद साहब, तव्हां 20 सालनि खां सकाफ़त सां वाबस्ता रहिया आहियो त छा था सम्झो अहिड़ो असांखे छा करणु घुरिजे? अहिड़ो कहिड़ो क़दम खणणु घुरिजे हुकूमत खे या गॾिजी अवाम खे या ख़ासि करे मीडिया खे? छो त मीडिया ई आहे जेका आगाही पैदा करे पई माण्हुनि में। अहिड़ो कहिड़ो क़दम खणणु घुरिजे जंहिंसां असांखे हिकु ॾींहं खे मखसूस करे मल्हाइणु न घुरिजे बल्कि असांजा माण्हू रोज़ अहिड़ो जज़्बो पाण में महसूस कनि रोज़ इन ॾींहं खे सकाफ़त ॾींहं खे मल्हाइनि पिया। टोपी असांजो सिंध जो माण्हू नंढे वॾे शहर जो पाए थो, अजरक पाए थो। टोपी जेका मेहराब ठहियल आहे, मेहराब जेको आहे उहो मस्जिद ते ॾिसंदो, कंहिं बि मुक़दस जॻह ॾिसंदो तव्हांखे मेहराब वांगुरु नज़र गुल है जेके मोहब्बत जी अलामत आहे, जेकी ख़ूबसूरती आहे, जेको मैरून कलर आहे। हिन धरती जो जेको रंग आहे उहो मैरून ऐं ब्लू कलर्स आहिनि। उहे ॿई रंग उन साॻे ई अजरक में हिन धरती जी अलामत तौरु मौजूदु आहिनि। अजरक जेको असांजी हमेशह पोशाक में बि इस्तेमालु थिए थो, टोपीअ में असां पंहिंजे जेको कंध ते रखूं था उहो थिए थो, असांजो हर माण्हू पाए थो। सिर्फ़ु बदकिस्मती आहे त वॾा शहर जिते कराची हुजे, हैदराबाद हुजे या ॿिया जेके शहर वॾा जेके पढ़ आहिनि उन्हनि शहरनि में मुख़्तलिफ़ ॿोलियूं मुख़्तलिफ़ क़ौमूं आबाद थियनि थियूं, जंहिंजे करे उहा अजरक उहा टोपी माण्हू नथो पाए छाकाणि त मुक्स माण्हू आहिनि मिक्स जिते इहे शयूं नथियूं इस्तेमालु थियनि छो त घणियूं क़ौमूं घणा ॿोलियुनि वारा रहनि था। पर ॾिठो वञे त जेकॾहिं हर ॿोली ऐं क़ौम रहे थी, कराचीअ जी ख़ासि करे पाण ॻाल्हि कंदासीं या वॾनि शहरनि में इस्लामाबाद हुजे कहिड़ो बि शहर हुजे त उते वरी उन क़ौम ऐं उन ॿोलीअ जा चैनल बि मौजूदु आहिनि। मीडिया पोइ छो न उहो किरदारु अदा करे सघी आहे जो उन ॾींहंनि खे? सिंधी मीडिया हमेशह बाशऊर रही आहे, अॻियां रही आहे। उन्हनि ॿोलियुनि जा चैनल्स आहिनि पर उहे घणो अञा पुठिते आहिनि। ख़ुदि उन्हनि जी ॿोली जी पाण माण्हुनि जी ॿधी एको आहे। असांजी क़ौम में एको ॿधी जेको मसइलो आहे उहो प्रॉब्लम आहे। शुरू खां वठी जेको असांजी ॿधी आहे उते मुख़्तलिफ़ माण्हू जी मूं सवेर ॻाल्हि कई त उहे अची इन थी असांजी ॿधीअ ॿोलीअ खे धकु रसाइनि था पिया। जीअं पाण में छेड़ रहनि, टुटल रहनि, विढ़ियल रहनि, हिक ॿिए खे मारनि, कुटनि, सटनि और हिक ॿिए खे जेल में बंदि कराइनि। असांजी इन हवाले सां इकोनॉमी शामिल कराई वञनि थियूं। उहे ख़ुदि सिंधी कल्चर जूं उहे रवायतूं न आहिनि। मुख़्तलिफ़ उहे जेके पंजाब मां, बलोचिस्तान मां, ॿियनि सूबनि मां जेके रीतूं रस्मूं अचनि थियूं उहे असांजे कल्चर में शामिल थी असांजे सिंधी कल्चर खे, असांजे सिंधी समाज खे बिगाड़ जो सबबु बणिजनि थियूं। सिंधी शाहूकार रही आहे। बहितर आहे त असांजूं जेके अदबी तंज़ीमूं आहिनि, सकाफ़ती तंज़ीमूं आहिनि, उहे अहिड़े कंहिं रुख ते, अहिड़े कंहिं पहलूअ ते वेही का मुहिम हलाइनि, का जागरता पैदा कनि जो असांजा माण्हू इन्हनि शयुनि खां जेके अपोज़िट उन्हनि खे खणी थियूं वञनि, कल्चर खां परे थियूं कनि पयूं, सकाफ़त खां परे थियूं कनि। मुतफ़िक़ बि आहियां। सिंध में जेके बि अदबी तंज़ीमूं आहिनि सकाफ़ती समाजी उहे पंहिंजे सकाफ़त खे, पंहिंजी ॿोलीअ जे मामलनि ते आवाज़ बि उथारनि था, ॻाल्हियूं बि कनि था। उहे हर मामले ते अॻियां आहिनि। उहे कॾहिं बि पुठिते न हटिया आहिनि। उहे हमेशह पंहिंजी तहज़ीब लाइ, पंहिंजी ॿोलीअ लाइ जेकॾहिं अॼु बि ॾिसो किताब छपजनि था, शाइरी छपजे थी, कहाणियूं लिखजनि थियूं, नावल लिखजनि था। शाइरीअ जी ॻाल्हि कई आहे, पाण इन मौज़ूअ ते बि वरी ॻाल्हायूं था। पर हिन वक़्तु असां सां लाइन ते मौजूदु आहे सिंध जो मशहूर ऐं भलोड़ शाइर गफ़ार तबस्सुम। अस्सलाम वालेकुम गफ़ार साहब। गफ़ार साहब, 4 डिसंबर जे हवाले सां असां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। मूंसां स्टूडियो में अब्दुल हमीद भुट्टो साहब बि मौजूदु आहे। 4 डिसंबर खे हुकूमत ऐलान कयो आहे सकाफ़ती ॾींहं तौरु मल्हाइण जो, इन हवाले सां छा चवंदो?
ॻाल्हि इहा आहे त जेको आहे ही ॻाल्हि ॾाढी भली आहे, उन में ॾींहंनि जी अहमियत न आहे। सिर्फ़ इहो इन ॾियारे ते जेका ॻाल्हि कजे थी पंहिंजे सकाफ़त जे हवाले सां जेके ॻाल्हियूं वर्जाइजनि थियूं उहे अहम आहिनि। असांखे इन्हनि सभिनी शयुनि ते जेको ही ॾिहाड़नि मल्हाइण जो जेको ही सिलसिलो आहे उन ते इहो यादि रखणु ज़रूरु खपे त असां हिन ॾींहं ते सभु गॾिजी वेही इहो पंहिंजो एहतिसाब कयूं ऐं नओं अज़म कयूं त असां हिन छा विञाए चुका आहियूं ऐं असां पंहिंजा नवां अज़म, पंहिंजे तहज़ीब, पंहिंजी सकाफ़त, पंहिंजे क़दुरनि, पंहिंजी इंसानियत खे वरी लहण लाइ पंहिंजा कहिड़ा अज़म रखूं था। ही ॾिहाड़ा वाक़ई निहायत अहम आहिनि ऐं ही ॾींहुं बि ख़ासि करे निहायत अहम आहे। इन ते असांजो जेको मक़सदु हुजणु खपे सिर्फ़ु इहो ॾिणु मल्हाइणु न हुजे, पर उन ते जेके पंहिंजे जिदोजहद जा इरादा त पंहिंजी ॿोली खे वरी नई तरह पंहिंजी जवानीअ जो भन ॾींदासीं, पंहिंजे तहज़ीब जो वरी बचाव कंदासीं, पंहिंजे ॿधी एकता जो ऐं पंहिंजे जेके असांजा जेके क़ौमी मसइला आहिनि उनखे गॾिजी हल कंदासीं। इहे सभई शयूं मद्देनज़र रखी करे जॾहिं हिकिड़ो माण्हू सोचे थो ऐं जॾहिं असांजो नसुल सोचे थो सॼो त पोइ असांखे इहो बि हुन सां गॾु सोचणु खपे त असांखे इनफ़रादी ऐं इज्तिमाही जेके बि नुक़सान असांजे क़ौमी वसीलनि खे फुर लुट जा जेके बि वार ऐं हमला कया विया आहिनि असीं उन्हनि जी रोक। गफ़ार साहब, अवां पंहिंजी शाइरीअ में हमेशह धरती जी ॻाल्हि कई आहे, सिंध जी ॻाल्हि कई आहे। अवां जो खोड़ सारा गीत जेके आहिनि उहा धरतीअ जी शाइरी ते मुश्तमिल आहिनि, जंहिंमें पंहिंजी धरती, ॿोली, तहज़ीब, सकाफ़त जी ॻाल्हि आहे। अवां पंहिंजी शाइरी में ओ धरती तुंहिंजी रखत ॾींदे ॾींदे रहंदो कर्ज़ी थींदो वञा थो, अहिड़ा जुमिला लिखिया आहिनि। त माना लिखिया आहिनि जो धरतीअ जी जेतिरी बि अवां कर्ज़ लाहियो पंहिंजी शाइरी में पंहिंजी ॿोली वसीले त उल्टो मथां अञा कर्ज़ी थियो था। त अवां पंहिंजी शाइरी में ॿिया सिंध जा सभु शाइर पंहिंजी शाइरीअ में पंहिंजी ॿोली वसीले उहे गीत जेके लिखनि था, कनि था, उदाया वॼाया वञनि था पिया सिंध में हिन धरतीअ ते, हिन ॿोलीअ ते। पर असां वटि थियो इहो आहे त धरती जेको मुख़्तलिफ़ जेको मुल्क जे अंदरि जेकी रवायत आहे ईद जी, ईद जो चंड पाकिस्तान में सरकार हिकिड़े तरीक़े सां मल्हाईंदी आहे ऐं सरहद में ॿिए पासे ईद वरी अलॻि मल्हाई वेंदी आहे। त ख़ुदि सिंध जी सकाफ़त सां ख़ुदि इहो थियो आहे त सिंधी माण्हुनि खे ईद हिकु ॾींहुं मल्हाइणु खपे। त उहा जेकी सकाफ़त जेको ख़ुदि ईद वांगुरु ॾींहुं आहे त जीअं सरहद वांगुरु, पेशावर वांगुरु अलॻि मल्हाई वञे पई, ॿ नमूना, ॿ अलॻि ईदूं, छाकाणि त सकाफ़त जो ॾींहुं, ॿोली जो ॾींहुं हिकु ख़ुशीअ वांगुरु आहे। इन ख़ुशीअ खे ॿिनि हिसनि में विहारण वारे अमल खे कीअं पिया ॾिसो? अब्दुल साहब, दरअसल मां पहिरीं इहा ॻाल्हि कई त ही ॾिहाड़ा एक्चुअली इन ॾिहाड़नि ते असीं सिर्फ़ु इहो पंहिंजे सकाफ़ती ओञाण जेके आहिनि असांजूं जेके सदियुनि जूं निशानियूं आहिनि उन्हनि खे पाए असीं इहो अज़म त ज़रूरु वर्जायूं था त भई ही असां ऐं माण्हुनि खे दुनिया खे ॾेखारियूं था त ही असांजी सकाफ़त आहे, असीं हिन तहज़ीब जा वारिस आहियूं। पर ॾिसो था त हींअर जेके असांजी ॿोली खां वठी जेके हर जेके असांजो विरसा आहिनि, पंहिंजो क़दीम विरसा आहिनि, उन्हनि खे केतिरो नुक़सानु आहे, उन्हनि ते केतिरियूं झुलियूं पयूं थियनि, असांखे इहो बि सोचणु खपे। तंहिंजे करे मां इहो वरी चवां थो त ही ॾिणु मल्हाइणु, नसलनि जे अॻियां वर्जाव करणु त बाबा असीं हिन तहज़ीब जा वारिस हुआसीं, आहियूं ऐं रहंदासीं। तंहिंजे करे तव्हांखे मुबारक हुजे, ख़ासि करे जॾहिं मीडिया जे हवाले सां ॻाल्हि कजे थी त मीडिया हिकिड़ी कुवत सघ वारी शइ आहे जंहिं ते हिकिड़ो आवाज़ किरोड़नि ताईं पुॼे थो पियो। त मुंहिंजो वरी बि तव्हांजे हवाले सां पंहिंजे धरती वासियुनि खे ख़ुदा जे वास्ते अपील करियां थो मां त कहिड़ियूं बि वीछा केतिरा बि फ़ासिला हुजनि, पर धरतीअ जो ख़ुशहालीअ जो, पंहिंजे मिठी ॿोलीअ जे, पंहिंजे क़दुरनि जो, पंहिंजे सकाफ़ती विरसनि जो, उन्हनि जे बचाव जो असांजो अज़म हिकिड़ो हुजणु खपे। अब्दुल गफ़ार तबसुम साहब, असां सां ॻाल्हि ॿोल करण लाइ तव्हांजी तमामु घणी महिरबानी। हमीद भुट्टो साहब, मूंखे ॾाढी सुठी लॻी गफ़ार तबसुम जी ॻाल्हि। तव्हां ॾिठो त हुन चयो त मां वरी बि सिंधी अवाम खे अपील थो कयां मुहबत मां त हू हिन ॾींहं खे एके सां मल्हाइनि ऐं हमेशह पाण में मुहबत खे क़ाइमु रखनि, एके खे क़ाइमु रखनि। असांजे शाइरनि जी हमेशह सोच इहा ई रही आहे। हमीद साहब, मुंहिंजे ख़्याल में वठणु घुरिजे हिकु मुख़्तसिर ब्रेक पाण खे, उन खां पोइ पंहिंजी ॻाल्हि ॿोल जारी कयूं था। नाज़रीन रहिजो असां सां गॾु, वठूं था मुख़्तसिर ब्रेक, मिलूं था ब्रेक खां पोइ।